सर असां हिन शइ खे कंडेम था करियूं। मां ख़ुदि कल प्रोटेस्ट में 3 तलवार ते शरीक थियो हुअसि ऐं ये राति जो 3 वॻे जॾहिं बारिश थी आहे तॾहिं उन टाइम ते पुलिस पंहिंजो इहो हमिलो कयो आहे ऐं पीसफुल मुज़ाहिरीन ते हमिलो करणु गैर क़ानूनी आहे। कानूनी प्रोटेस्ट करण बि जेको आहे सो कॉन्स्टिट्यूशन प्रोटेक्ट थी करे उनखे। असां पंहिंजे कानून सां गॾु आहियूं। कानून जॾहिं चवे थो तव्हां पीसफुल प्रोटेस्ट करे सघो था त हेठि छो था उथियारीनि ऐं कंहिं ग़लति ॻाल्हि ते बि न आहे। ॻाल्हि छा आहे साईं, ॻाल्हि इहा त 26 ॿार अगवा थिया आहिनि। इहो को तरीक़ो न आहे। इहो स्टेट जो फेलियर थो थी पए। इनमें फेडरल गवर्नमेंट प्रोविंशियल गवर्नमेंट खे सर जो पाण में मिलाए वेहणु खपे ऐं ॿारनि खे हवाले करणु खपे, न कि त इहो तशदुद केतिरो कंदा। वरी सुभाणे ॿियो प्रोटेस्ट थी वेंदो, वरी टियों थी वेंदो। असां पंहिंजे वकीलनि खे बि लोकेट करियूं पिया, जेके असांजा वकील थियनि असां उन्हनि जे लाइ जेको आहे सो करियूं पिया त बाबा उनखे फौरन छॾियो, न छॾींदा त पोइ हिते स्ट्राइकूं असां कंदासीं, कोर्टूं बंदि थींदियूं। पोइ मां सम्झां थो त पुरअमन एहतजाज कंदड़नि सां इन तरीक़े सां पेश अचणु न खपे ऐं असांजे इदारनि खे बि सोचणु खपे त जेके मासूम ॿार अगवा थियल आहिनि बजाए उन्हनि जी बाज़ियाबी जे ऐं उन्हनि जे वारसनि ते अहिड़े तरीक़े सां तशदुद करणु इहो इंतिहाई नामुनासिब अमल आहे ऐं कंहिं बि मुआशिरे में इहो क़ाबिल क़बूल अमल न आहे। इन करे मां बि हिन तव्हांजे प्लेटफॉर्म जे तवसुत सां इहा लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ वारनि खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे पंहिंजे इन्हनि अहिड़े तरीक़ेकार खे अहिड़े एटीट्यूड खे अमेंड कयो ऐं जेके माण्हुनि जा मसइला आहिनि उन्हनि खे हल कयो। जेके मासूम ॿार अगवा थियल आहिनि उन्हनि जी कंहिंसां का दुश्मनी या उन्हनि जी का स्टेट ख़िलाफ़ का अहिड़ी एक्टिविटी त न आहे जंहिंजे करे उन्हनि खे बाज़ियाब न पियो करायो वञे। तंहिंजे करे महिरबानी करे इन्हनि खे बाज़ियाब करायो वञे ऐं जेके पुरअमन एहतजाज कंदड़ आहिनि उन्हनि सां जेको नारवा सलूक कयो आहे जन पुलिस ऑफिसरनि या जन पुलिस वारनि, उन्हनि जे ख़िलाफ़ बि सख़्तु कार्रवाई करे इहे जेका आवाम मां बेचैनी आहे इहा ख़तमु कई वञे।